ये खबर न बन पूछता आई न दुआ कबे दा तुनी दुआ वकील साहब ॾियो खबर न बन जी मीर खान हिन हाज़िरी ते ज़मानत न कराए सघियुसि। का ॻाल्हि न आहे वकील साहब का ॻाल्हि न आहे न बन ये खबर तूं थको त न आहीं न दुआ कबे दा दुआ ये टिन हाज़िरनि ते थक घुसिया ओए ते शाबाश जज तव्हांजो पुछे पियो मूं मेडिकल सर्टिफिकेट ॾिनो केस अॻिते चुरे थो या मीर जे टिनि शायदि मां हिकु हटायो त जुमे जो त इलाज करणो पवंदो हिकिड़े माटड़े जो आहे जुमो वकील साहब ॿी हाज़िरीअ ते जुमे जो बयान तव्हांखे मटियल मिलंदो पोइ केस में दम न रहंदो त पोइ वकील साहब मां अॼु राति ई जुमे जो दफ़िलो कयां थो हलूं अचो अल्लाह खैर कर तव्हांखां परे कोन वेंदासीं पर खाना आयो आहियां त हाजी वर्दी वठी पोइ वेंदुसि अदा जमाल का बकरी त कान्हे असांजे जिगरो जो टुकड़ो आहे न्याणी आहे असांखे बि मौक़ो ॾियो सोचण जो अदी 1000 दफ़ा सोच पर मुंहिंजे जबार जहिड़ो रिश्तो तुंहिंजी छोकिरी खे ॿियो कोन मिलंदो अदा अल्लाह चङा ई कंदो पर ॾींहुं ॿ तरस असांखे सोचणु ॾे अगरि न्याणीअ जा माउ पीउ आहिनि ठीकु आहे पर खान तव्हां भली सोचियो मां सुभाणे वरी खणी ईंदुसि अदा एतिरी जल्दी अदा छा कयां छोकिरे खे असुल आराम ई कोन थो अचे चए थो त चाचा खां हाजी वर्दी वठी पोइ अचिजांइ पोइ अदा तूं दिलजाए कर अल्लाह कंदो तोखे वरदी सुठी मिलंदी बाबा ॾे खबर अब अलाह चङा ई कंदो परेशान छो थियो आहे बाबा आख़िर छा चयां पुट सोचण जी मोहलत घुरी अथनि सोचण जी मोहलत घुरी अथऊं अदा तकड़ छो तो करी लाज़मी आहे सोचींदा त सही बाबा भला हुनजो रायो कीअं थी ठही रायो त पूरो पूरो अथनि पुट पर माउ पीउ आहिनि सोचींदा त सही पोइ घबराए न अदा अल्लाह कंदो त कमु थी वेंदो मजो जी अदा ॿुधई न वरंदी हाणे वञ पाणी ते जी अबा केॾी महिल मोटंदे बाबा दर ॾेई छॾिजो मूंखे ॾींहुं थी वेंदो चङो पुट बाबा सम्झी थो त इनकार त कोन कंदा चयमि न बाबा रायो त पूरो पूरो अथनि पर माउ पीउ आहिनि सोचींदा त सही न वेहा कोन थो सार लहण वञा थो किथे अदा वारा धकड़े उथड़ पाई जे करे फांसी न पवनि तूं सुकून ऐं आराम कर ॿार भली मुल्क ॿरी उथे उल्को न कजाए वीर सही सलामत तोड़ वापस ईंदो खुदा हाफ़िज़
अल्लाह साईं, या अल्लाह मुझे फर्क है पंहिंजी अमान में रख जाए, उनके सही सलामत वापस आण जाए। चोर चोर क्या थियो बाबा ठीक है ना दा पेरो नथो लगे भाउ
लगे तो इश्क की बीमारी में वठी थी वई। हाँ अल्लाह खैर कंदी हाणे हली भाग्या पोयां निकरण ही करा तेरा। जवार पहिरों कोन लॻंदो, बाक़ी जे चईंदे पोइ कोशिशि कयूं। चाचा कम सॼो मीर वारनि जो आहे। चोर बि त ॿ हुया, हिकु त पहिरों पको खानूअ जो आहे, ॿियो आचूअ जो थी सघे थो। चाचा जे पहिरें भेट करायूं त तव्हां। जवार मां त बीही ईंदुसि, पर हिकिड़ी ॻाल्हि उॾाए छॾियां, मीर वारा कोन ईंदा। छो कोन ईंदा? इन करे जो हो असांखे बिरादरीअ मां सम्झनि ई कोन था। उन्हनि जा वॾा बि ईंदा। जवार मूंखे कहिड़ो फ़ैसिलो ॾिनो अथनि जो तव्हांखे ॾींदा? बाबा मुंहिंजी सलाह अथव त इन्हनि खे पुलिस में टंगरायो। पुलिस में? जे रेस सचाईअ ते चढ़े न त इहे ठही टंगियल हूंदा। रेस त पंहिंजो पासो आहे। बसि त पोइ देरि छाजी आहे? हिननि जो इलाज ई इहो आहे त हिननि खे पुलिस खां बि मारायूं ऐं बिरादरीअ खां बि ॿाहिरि कढूं। अचो ॿई हाणे ॼाण आहिनि, दाग करण खां बग़ैर हमरा धकी करे हलिया त न विया। ॾिसां त काथे पाण ज़ख़्मी न थिया हुजनि। मीर ऐं आचार किथे आहिनि? मीर शहर वियल आहे ऐं आचर रेस मूसा खान वटि हूंदो। मां घर जी तलाशी वठंदुसि। कहिड़े ॾोह में तलाशी वठंदे? अजू वारनि जी चोरी थी वई आहे, कुझु सोने रोक रक़म। चोरी असां वटि कोन्हे। उहा त तलाशी खां पोइ ख़बर पवंदी। मां तोखे घर जी तलाशी वठण कोन ॾींदुसि। बुढ़ा तूं केरु थींदो असांखे रोकण वारो? ठीक है, वठी वञ थाने ते। बोतर मीर लाइ कुझु सोचियो या अञा न पिया सोचो कुझु? कंदार मीर जे लाइ ख़ुशख़बरी जल्दी ॿुधी वेंदी। अजूब अची वियो। कम ईअं ई थियो आहे जीअं मां चयो हुयो। ओए ते रखीस न, हाणे ख़बर पवंदी मीर जी त कीअं थो ॻोठ में पटको ॿधी हले। बोतर मीर खे जवाननि जे हथ अञा लॻे ई कोन हा। हाणे ख़बर पवंदसि त मिली हा मुल्क में जवान पिया आहिनि। अजू सूबेदार खे पूरा 50,000 खराया आहिनि इन कम जे लाइ, तॾहिं वञी राज़ी थियो आहे। सिर्फ़ एतिरो काफ़ी न आहे, पर मीर जे पेश पवण खां पोइ अञा बि मीर जे मरम्मत जी ज़रूरत आहे। इहो सूबेदार खे चयलु आहे। सूबेदार वाइदो कयो आहे त मीर जो अहिड़ो असर कंदो जो महीनो त हलण खां हलाक हूंदो। अजू तूं घबरा न, सरदार कमेरो पको करे छॾियो अथई छा? हा रुगो पुलिस खे मीर हथ अचनि ॾे ऐं पोइ वरी ॿुधजांसि रंबूं तहूं कंदी बा बा बा। जे मीर हमेशा जे लाइ चोरनि खां तौबा न कई न त पोइ मुंहिंजो नालो बि रहिस मिठल खान न आहे। अजू पुलिस जी मार न की ख़बर न की चार। हा जे मीर अॻियूं पोयूं चोरी न बासियूं न त पोइ मूंखे चइजा आहे फुतई ऐं पोइ पुलिस असांजे शहर जी छाजी आहे? पुलिस जी मार खां वधीक त मीर जी दिलि खे उहो धक लॻंदो
जॾहिं सॼे ॻोठ में इहा ॻाल्हि हलंदी त मीर जे घर में पुलिस घिरी उन जे पीउ खे मारे कुटे बेस्तो करे गेले ऐं थाणे ते खणी वई। सलम दियो कर छा थियो आहे? बाजा के पुलिस वारी छा